नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। चने ख़बर लाउन चने में कश्मीरी अवाम सां यकजहती ऐं पाक फ़ौज जी हिमायत में क़ौमी अमन कमेटी पारां मेन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी शेर रंद इरफान रुस्तमानी ऐं अमीन जमाली कई। रैली में शरीक अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीरी अवाम पाण खे अकेलो न सम्झे, असां खेनि साण गॾायूं, पाक फ़ौज सां शाना बशाना गॾायूं। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त कश्मीरी भाइरनि सां मुसलमान मुल्कनि खे अॻिते अचणु घुरिजे। कश्मीरी भाइरनि सां रत जे आख़िरी फुरे ताईं सिंध साथ ॾिबो। पाकिस्तानी फ़ौज ऐं पाकिस्तानी अवाम जो साथ हमेशा गॾु रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।